अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी। किताब आहे कोट लखपत जो कैदी जेल डायरी। लेखक रसूल बख्श पली जो किस्त टी। सेंट्रल जेल ख़ैरपुर मीरस 26/7/80। जन जन शयुनि खाइण पीअण खां पाण खे मना कई हुयमि से सभु खाधमि पीतमि। आचार बर्फ़ जो पाणी खजियूं अंगूर बेज़ा खीर। घर जो भाती मिलण आयो। खीर ड्योराबोलिन इंजेक्शन ऐं खंडु ॾेई वियो। कमीस बिना वेठो आहियां। गर्मीअ सबबु सॼे बदन में सुयूं पियूं लॻनि। निंड मसइलो बणिजी पई आहे। इंसीडाल गोरियूं खाईंदुसि, क्रीम इस्तेमालु कंदुसि, देरि सां सुम्हंदुसि ऐं देरि सां उथंदुसि। सुबुह जो हिकिड़ी वणंदड़ ॻाल्हि थी। रीडर्स डाइजेस्ट रिसालो मिलियुमि हेलाम वटां। हेलाम हादी बख़्श लाड़िक वकील ख़ैरपुर 28/7/80। 60 रुपया विञाइजी विया, न मिलिया। पाण खे सख़्तु जॾो महसूस थो करियां। सिहत मायूस कंदड़ आहे। हाफ़िज़ो चट आहे। तख़यल जी कुवत बिना कान्हे। कंहिं हिकिड़ी घुरबल ॻाल्हि ते भरपूर ध्यानु नथो ॾेई सघां। कुवत इरादी बेहद कमज़ोर आहे। मामूली तख़लीक़ी लिखण जो कमु करण लाइ दिलि नथी चवे। ग़ैर मामूली तख़लीक़ी लिखणियूं या विचथरे मयार जूं नयूं तख़लीक़ी लिखणियूं लिखण जी ताक़त कान्हे। कमु हथ में खणण ऐं पूरो करण जी पहुच कान्हे। ज़िंदगीअ खे माज़ी, हाल ऐं मुस्तक़बिल टिनी पासनि खां भरपूर नमूने ऐं मुकमिल हालत में सॼे जो सॼो तसवुर में आण चकासण ऐं छंड करण ऐं उनखे मुंहुं ॾियण जी ताक़त कान्हे। तख़लीक़ी पैदावार ज़रे घटि ॿुड़ी आहे। रोज़मर्रा जे चाकीअ जे घाणे में ॿधो पियो फिरां। हिन घाणे मां निकिरण लाइ जेका जिस्मानी रूहानी ताक़त घुरिजे सा वट में कान्हे। छा कजे? छा हीअ सूरत हाल जारी रहंदी या हिन खां बि वधीक बदतर थींदी? 30/7/80। नाचाक आहियां। राति ॾाढी तकलीफ़ सां काटियमि। फ़ेमीम जवाबदार जी कहाणी संदसि वातां ॿुधमि। तफ़सील सां ॿुधायई त कीअं पंहिंजे ज़ाल खे बेरहमीअ सां मनसूबो सिटे क़त्लु कयई। ॾाढो गहरो असरु थियो मथमि। फ़ैसिलो कयमि त उन बाबति कहाणी लिखंदुसि। 3 सालनि खां पोइ उहा कहाणी लिखियमि बख़्तावर। 2/8/80। राति निस्बतनि घटि तकलीफ़ सां काटियमि। 3/8/80। वात में फट थी पियो अथमि। ग़ुलाम कादर मिठे ऐं इस्माइल महरीअ जे आज़ादु थियण न थियण बाबति इतलाह जो इंतज़ारु अथमि। उन मां ख़बर पवंदी त हिननि जा असां सभिनी बाबति कहिड़ा इरादा आहिनि। डिप्टी सुपरिटेंडेंट चवे थो त तोखे ईद खां अॻु हैदराबाद ट्रांसफ़र करण लाइ IG खे फ़ोन कंदो। अटकल 6:45 बजे राति जो तार पहुतमि त ग़ुलाम कादर वारा आज़ादु थी विया आहिनि। ॾाढो ख़ुशि थियुसि। नूर इलाही उन वक़्तु सुपरिटेंडेंट सेंट्रल जेल हैदराबाद, पोइ IG जेल सिंध। 4/8/80। 3 खजियूं खाधमि। डिप्टी सुपरिटेंडेंट ऐं सुपरिटेंडेंट सां मिलियुसि। IG खे टेलीप्रिंटर वियो आहे त मूंखे हैदराबाद मोकिलण जी इजाज़त ॾिनी वञे। शबीर शाह, मुनीअ ऐं सलीम जा ख़त पहुता। मुनीअ जो ख़त मज़ेदार ऐं सलीम जूं ख़बरूं चारूं ॾींदड़ आहे। ग़ुलाम अब्बास सुहाग खां कलाम ॿुधो चङो ॻाए थो। मूंखे ॾंदनि जे इस्पताल ॾांहुं मोकिलण जी इजाज़त आई आहे। सिहत तमामु आहिस्ते बहितर थी रही आहे। शायदि बेंज़ोएट ऐं साफ़ीअ जे गॾियल इस्तेमालु करे राति अॻे जी भेट में आराम सां गुज़री। बदन में अञा बि जहिड़ियूं सुयूं पियूं लॻनि। थधि जो बि असरु आहे। सोचे उन नतीजे ते पहुतुसि त सिहत जी तकलीफ़ ऐं ॿियनि तकलीफ़ुनि जो हिकिड़ो मुख्य कारण उहो बि आहे जो अॻिते वधण ऐं पंहिंजी पोज़ीशन मज़बूत रखण जे विच में जेको तवाज़ुन हुअणु घुरिजे तंहिंजी सही सम्झ मूं में कान्हे। सिहत तोड़े ॿियनि ॻाल्हियुनि में अॻिते वधण खां अॻु पंहिंजी अॻूणी पोज़ीशन मुस्तहकम करण ते वधीक ध्यानु ॾियणु घुरिजे। मुनी भेण ग़ुलाम फातिमा। 8/8/80। डिप्टीअ ॿुधायो त ॾंदनि जो सर्जन डिघी मोकल ते वियो आहे। टेलीप्रिंटर पैगाम जो जवाबु कोन मिलियो आहे। घणो करे मोकल कान मिलंदी ऐं उन जा कई सबब थी सघनि था। नूर इलाही मुखालफ़त कई हूंदी। मार्शल वारनि मूंखे 17/8/80 ते पंहिंजे 12 महीननि जी सज़ा पूरी थियण खां पोइ नज़रबंद रखण जो फ़ैसिलो कयो हूंदो, या ॿी का अहिड़ी ॻाल्हि थी सघे थी। बाबूअ जो ईद कार्ड ऐं अयाज़ जा ख़त मिलिया। ख़ुशी थियमि। ॾिसिजे थो त अयाज़ खे रेडियो प्रोग्राम मिलनि था। फतूअ 2 शीशा शरबत जा, 4 पुड़ा बिस्कुटनि जा ऐं 3 किताब कल्ह सुबुह जो ॾियारे मोकिलिया। हैदराबाद जे दोस्तनि जो ख़तु पहुतो जंहिंमां तस्दीक थी त मिठे वारा आज़ादु थी विया। सिहत में तमामु आहिस्ते सुधारो जारी आहे। मुजमुई तरह सही सघां थो, पर विच विच में निंड जो टुटणु अञा जारी आहे।
डेरोबोलिन जी सुई हणायमि, दवाउनि जो चङो असरु थियो आहे। अनातोल फ्रांस जो नाविल पढ़ियुमि, अजायो आलमाणो आहे। हिन सदीअ जी उन ॿिए फ्रेंच अदब वांगुरु जेको हेसी ताईं पढ़ियो अथमि, हद खां वधीक बेवेसा ऐं नाउमीद कंदड़ आहे। एच जी केन जी लिखियल हिंदुस्तान जी तारीख़ पढ़ियमि, जेका हिन सदीअ जी शुरूआति में लिखी वई हुई। काफ़ी दिलचस्प आहे। मंझंदि अंग्रेज़ साम्राज्यनि जी उन वक़्त जी फ़रऊनियत, रहज़नी ऐं मंतक़ी रिकॉर्ड थी पई आहे। बाबू गुलाम हुसैन मेमुण, MNA फतू, अब्दुल फ़ताह मलिक, शाइर, वकील, सखर। 10/8 हिकिड़ो नंढिड़ो घोटालो थी पियो आहे। जवाबदार मुक़दम काफ़ मीम हिकदमि बेहदि शरारती बदमाश साबित थियो आहे। बदफ़ज़ीलतीअ ते जुठ कईमांसि त कातिल ज़हर में ॿुॾल हद दर्जे जी फ़ज़ीलत ऐं मिठाज सां चयाईं, साईं तव्हां मूंखे त बैरक में क़ुर शरीफ़ आणण खां मनो था करियो न। पोइ सॼे जेल में वञी चई आयो, तव्हां वकील वटि कोन रहंदुसि, मूंखे क़ुर अंदरि आणणु नथो ॾिए। ॾिसिजे थो त बदमाश हर क़िस्म जो बोगस ऐं जाली गैरत जे इस्तेमालु करणु पंहिंजो धंधो खणी बणायो आहे। मनसूबो सिटे पंहिंजे ज़ाल ऐं सॻे सौट खे क़त्लु करण जे ॾोह मां तमामु ज़लालत वारनि तरीक़नि सां पाण खे बचाए वियो आहे। फ़क़ति ख़सीस 1.5 साल जी सज़ा में छुटी वियो आहे। घणनि मानाउनि में हिकिड़ो तमामु सफ़ाक ऐं अयार कातिल थो ॾिसिजे। आईंदे हर क़िस्म जी शरारत कंदो, को बि जवाबदार संदसि जाइ ते अचण लाइ तयारु कोन्हे। टेनिड़ा पाशूअ वटां हिकिड़ो ख़ूबसूरत ईद कार्ड आयो। आरीसर वटां इस्पताल मां दिलचस्प ख़त आयो आहे। शबीर शाह लिखियो आहे त हुसैन बख़्श ऐं इदरीस आज़ादु थी विया आहिनि ऐं असलम खे इलाज लाइ लांडीअ मोकिलियो वियो आहे। फाज़िल जो केस अञा हले पियो। लिखियो अथसि त संदसि मसइलो जंहिं बाबति अॻु सलाह घुरी हुआईं, सो कनि दोस्तनि जे शरारत करे पैदा थियो हो ऐं हाणे सभु ख़ैरु आहे। त चइबो त असलम खे आख़िर इलाज लाइ मोकिलियो अथनि। ॾाढो सुठो। जवान मुड़ुसु सभु ईद जे मौक़े ते वञी घर भेड़ा थिया, उहो बि ॾाढो सुठो थियो। ख़ुदा बख़्श जवाबदार मोटी मिलियो, उहो अचण लाइ बेहदि मुंतज़िर हो। ॿिया न अचण लाइ ओतिरा ई बेचैन हुआ। फेमीम जे उन प्रोपेगेंडा जे करे त वकील विढ़णो आहे। अंब खाधमि, बर्फ़ जो पाणी पीतुमि। टेनिड़ा पाशू अयाज़ लतीफ़। 11/8 राति साह जी सोड़ थियमि, ईअं लॻो ॼणो इझो थो साह बंदि थिए। उहा तकलीफ़ मूंखे 4 साल अॻु 1976 ईस्वीअ में हिन ई जेल में पैदा थी हुई, जॾहिं PPP सिंध सरकार असांखे सज़ा तौरु कराचीअ मां बदिली करे हिन कारे कलर में कलर थियण लाइ रखियो हो। PP सरकार पारां क़ौमी इताद PNA वारनि जूं ख़ुशामदूं हुयूं। उन्हनि लाइ बहितरीनु सहूलतूं ऐं घर जा जेल हुआ। असां लाइ ही कारो कलर ऐं हर क़िस्म जूं तंगियूं ऐं सख़्तियूं ऐं इलाज ते बंदिश हुई। जे पलीजे खे तॾहिं इस्पताल मोकिलियो जॾहिं पक थिए त हाणे बचंदो कोन। ईअं थिए लॻो ॼण सरकार ई क़ौमी इताद वारनि जी आहे, जेका खेनि खाराए प्यारे मचाए मवाड़ करे PP ख़िलाफ़ु तहरीक हलाइण लाइ तयारु पई करे। सिंध सरकार ते नालो भुटे जो हो, अंदरि जमायत इस्लामीअ जो राज हो। असांखे बि ॼण क़ौमी इताद जे रस्ते मां कंडा परे करण लाइ महल सिर सिंध में क़ैद करे मैदान क़ौमी इताद वारनि खे ख़ाली करे ॾिनो वियो। PNA लिक छुप में को घणे वक़्त जो ठहियलु हो। चयुमि त इझो थो साह निकिरे, बिस्तरो छॾे बीही रहियसि। साह जी सोड़ विहण न थिए ॾिनो। इतफ़ाक़ सां तूफ़ान अची शुरू थियो। असांजा आवाज़ केरु ॿुधे ई न। पाण खे ज़हनी तरह मौत लाइ तयारु करे नतीजे जो इंतज़ारु कयुमि। बीठे बीठे किरी पवण ते होसि, लेटियुसि त वरी साह बंदि थियण लॻो। आधी राति ताईं तूफ़ान चालू हो। आख़िर जवाबदार जूं दाहूं कंहिं ॿुधियूं। पोइ राति डॉक्टर आयो, रुगो बेहोश करण जी सुई हणी वियो। बदन में बेहदि कमज़ोरी आहे। गवर्नर तरफ़ां 2 महीननि जी मुआफ़ीअ जो ऐलान पहुतो। 2-3 कलाकनि खां पोइ ऑर्डर पहुतो त मुंहिंजी सज़ा पूरी थियण ते मूंखे 3 महीननि लाइ नज़रबंदि कयो वियो आहे। साॻे B क्लास में मुंहिंजी ईंदड़ वेंदड़ ख़तनि खे हाणे CID चेक कंदी। सो मुंहिंजो अंदाज़ो सही निकितो। मुंहिंजे क़ैद में हिकु नओं बाब शुरू थियो आहे। उहो बि अॻु वांगुरु हूंदो या उन में का नवाण बि हूंदी। शाम जो गच वक़्तु पंहिंजी समूरी ज़िंदगीअ ते वीचार कंदो रहियुसि। 15/8/80 ईद जेका 12 अगस्त ते थी, तंहिंजो 3 ॾींहुं का बि रोकड़ वठमि कान्हे। बोरची लाल बख़्श, जंहिंजी मुंहिंजे मामलनि में मूंसां हमदर्दी आहे, सो मुंहिंजे चवण मुताबिक़ बचल शाह खां पैसा वठण बदिरां पंहिंजे हड़ां वञी सॼो ईद जो सामान वठी आयो। थोरी देरि खां पोइ मुंहिंजो बि ईद जो सामान घरां अची वियो। रोकड़ा पैसा 100 रुपया बि आया।
वॾेरो रॿनि मंगणे जो ऐं संदसि औलाद जन खे पोइ क़त्ल करे छॾियो वियो हो। से उन वक़्तु ख़ैरपुर जेल में हुआ। उन्हनि ऐं ॿियनि सां गॾु चकर में कैदियुनि सां मिलियुसि। अॻे जे भेट में वक़्तु घटि बोर कंदड़ नमूने गुज़रियो। वॾेरनि थाणे पीर जो ॻोठ में साण कयल अकूबतुनि जो अहवालु ॿुधायो। दीन मोहम्मद सुमरो ऐं बचल शाह आया। अॼु पहिरियों भेरो हिते काफ़ी घणी ॻाल्हि ॿोल कयमि। राति ख़ुदा बख़्श जे ज़िंदगीअ जी कहाणी संदसि वातां ॿुधमि। दिलि ते असरु कंदड़ हुई। हिकिड़ो वणंदड़ अकेलो जोशीलो ख़ुदि एतमादीअ वारो निहठो माण्हू आहे। चयोमांसि त क़ैद मां आज़ादु थी मूं वटि अची रहिजांइ जे तुंहिंजो ॿियो को पंहिंजो न हुजे त। 23/8/1980 आलम शाह फाज़िल जा ख़त मिलिया। तबियत ठीकु कान्हे। डॉक्टर मोटी आयो आहे पर अचे घटि थो। हिते नज़रबंदीअ ख़िलाफ़ु रिट करण जो इरादो पियो करियां। वकील वटां को बि जवाबु कोन आयो आहे। टियों ॾींहुं ककड़ूअ जेलर फशरी खणी कई। मुंहिंजे कोठड़ीअ में अची मुंहिंजी पेती ऐं खाधे पीते जो सामान खणी वञणु लॻो। चए जमो था करियूं, ज़रूरत पवे त घुराईंदो रहिजांइ। केॾो न तहसब ऐं बेशर्मी आहे हिननि माण्हुनि में। पर न, असुलु शइ असांजो ई पंहिंजो सुपरिटेंडेंट साहिबु ओकाश सिंधी आहे। भुट्टे जो भर्ती कयल आहे। हींअर असीं भुट्टे पार्टीअ जा हामी सम्झा वञूं था। उन करे ही सेखियतूं पियूं मिलनि। ओकाश भुट्टे जा अहसान अदा करण लाइ ॾाची हणे 10 त तोड़ी हणे 13 वारी ॻाल्हि वांगुरु हीअ वाधू भलायूं पंहिंजे तरफ़ां पियो करे ऐं कोकड़ीअ खे पियो डोड़ाए त मन मार्शल वारनि खे फ़ख्र सां चई सघे त रुगो बंधन जा टे कपिड़ा छॾिया हथ मांसि ॿिया खसे वरिता हथ मांसि। वाड़े अकुल जा वीर ऐं दिलि जा सुधीर सिंधी सफ़ेद पोश कामोरा। भली तोखे माइट न ॼाओ। कराचीअ जे वकीलनि जुलूस कढियो। मथनि टीयर गैस उछलाई वई ऐं के गिरफ़्तार कया विया ऐं के ज़ख़्मी थिया। अख़बारूं जिदे वारे हवाई हादसे ऐं हिंदुस्तान जे हिंदू मुस्लिम फ़सादनि जे ख़बरुनि सां भरियूं पियूं आहिनि। मुंहिंजा घणा किताब जेल वारा खणी विया हलिया। अॼु IG जो दौरो आहे। ॻोठ बाबति पंहिंजी यादगिरियुनि खे वरजायमि। घणे ज़माने खां पोइ ॻोठ जे अज़ीज़नि सां जज़्बाती लाॻापो महसूसु कयुमि। गुज़िरियल केतिरनि सालनि में हर वक़्तु घणी माण्हुनि में घिरियल हुजण करे ॼाणी बुझी अकेलाईअ में घणी गौर फ़िक्र खां पासो पे कयो अथमि। गुज़िरियल केतिरनि सालनि में पाण खे ज़ाती ॻाल्हियुनि में जज़्बाती तरह अंदरां सखणो ऐं ख़ाली पे महसूसु कयो अथमि। हिते जी अकेलाई उन जी हालति खे सुधारण जो मौक़ो ॾिनो आहे। कोशिशि पियो करियां त जज़्बाती तरह पाण सां हम कलाम थियां। उमेदु अथमि त जज़्बाती ऐं रूहानी तरह नए सिर हथियार बंदि थींदुसि ऐं मुंझ में नई बिजली चार्ज थींदी। इरादो अथमि त पंहिंजी जिस्मानी जज़्बाती रूहानी ऐं ज़हनी क़ुवतुनि जे विच में हिकिड़ो नओं तवाज़ुन क़ाइमु करियां। पढ़ण लाइ को सुठो मवादु कोन्हे। हेतिरे वक़्तु गुज़रण खां पोइ बि कुझु लिखी नथो सघां। ज़हनी कम जी पेशक़दमी वरी कॾहिं हासिल बि करे सघंदुसि या न। 24/8/1980 अॼु IG मिस्टर पंवर जेल जो ॿिए ॾींहुं बि मुआइनो कयो। अॼु सभ खां पहिरीं मूं वटि आयो। सलवार कमीस में हो। ॻाल्हियुनि में त भलो माण्हू थिए लॻो। हाणे कुझु बहितर आहियां पर सफ़ा ठीकु न आहियां। बदन में ॼण सुयूं अञा बि लॻनि थियूं। उहो हिकिड़ो लाॻीतो अज़ाब आहे। मौसम बदिलिजे पई। गुज़िरियल मौसम जी जॻह ते नई मौसम जूं मुसीबतूं ईंदियूं। दरअसल उहे हींअर ई शुरू थी वियूं आहिनि। के बि किताब के बि कापियूं कोन आहिनि। असल में खे ख़त लिखणु थो चाहियां। घणे घणे ज़माने खां पोइ पंहिंजे अंदर जी सैर तलाश ऐं खोजना जे दौर मां लंघी रहियो आहियां। जे उन जे नतीजे तौरु जदली मादी ख़ुदा आगाही बल्कि पाण सुञाण ऐं पाण परुण जी हिकु नई सतह हासिल थी त उहा हिकिड़ी अहिड़ी कामयाबी थींदी जंहिंजी सख़्तु ज़रूरत अथमि। पर आम कमज़ोरी ऐं कुझु बि लिखी न सघण जो मसइलो वठी ई नथो ॾिए। छा कजे? हिन मसइले जे हल में का ॻाल्हि मदद ॾेई सघे थी? हिन ॾाके ते उनजो को बि इलाजु थी बि सघे थो छा? ख़ुदा बख़्श जवाबदार सां झेड़ो थियो। सॼो ॾींहुं सिपाहियुनि खे कलाम ॻायो पियो ॿुधाए। आउं जे खणी चवांसि त चए मूंखे ॻाइणु अचे ई कोन। ही सो ई कसम। कूड़ ॻाल्हाइण ते सख़्तु जुठ कईमांसि। 30/8/1980 रिट पिटीशन तयारु करे सुप्रीडेंट खे ॾिनमि। पहिरियों दफ़ो सॼो कलाकु चकर ॾिनुमि। 2 अमरीकी सहाफ़ियुनि जो ख़ुसूसी नफ़्सियात बाबति किताबु पढ़ियुमि। काफ़ी हंधनि ते मज़ेदार हो। तकलीफ़ जारी आहे। अख़बारुनि में मुल्क दुश्मन सेल जे टोड़ण जूं ख़बरूं आहिनि। इस्लामाबाद में अहिड़ो ऐलान कयो अथनि। ॾोहारियुनि में नज़ीर अब्बासी बि आहे। जलालाबाद लाइ चवनि था त घेरे में आहे।
जंग अख़बार खे शिकायत आहे त उलमा इकराम खे अख़्तियारियूं कोन थियूं मिलनि जो समाज खे सुधारीनि। चए थी त सऊदी अरब वारो हवाई हादिसो उन ई करे थियो आहे जो मुस्लमान हवाई कंपनियूं हवाई जहाज़नि में एयर होस्टिसूं रखनि थियूं ऐं परदे जे ख़िलाफ़ वर्ज़ी थियूं कनि। ख़ुदा बख़्श खे खुलियल जेल बदियन लाइ चूंडियो अथनि, ख़ुशि थियुसि। 1/9/1980 कल्ह सुप्रिंटेंडेंट ओकाश पंहिंजे समूरे स्टाफ समेत ओचितो तलाशीअ लाइ कड़कियो। चए तो वटि एतिराज़ जोॻो अदब आहे। गच ॾींहंनि खां पोइ अॼु विझुसि, रातो की राति ॾाढी ॾकी गुज़ारियमि। सॼी राति निंड न आयमि। अॼु सयूं तयारु कराए खाधमि, मज़ेदार थियूं। वरी बि कॾहिं ठहिराईंदुसि। हिंदुस्तान में फ़िरक़ेवार फ़साद चालू आहे। जलालाबाद बाबति का बि ख़बर कान्हे। चवनि था त ईरान में अमरीकी यरगमालियुनि खे छॾाइण लाइ अमेरिका वरी बि कोशिशि कंदो। ईरानी वज़ारत अञा कान ठही आहे। बनी सदर वरी बि यरगमालियुनि जी घुर कई आहे। जनरल ज़िया चवे थो त हथनि पेरनि वढण वारियूं हदूद कोर्टूं आलम सगूरनि जे हवाले कंदुसि। भारत चए थो त भारत जे अंदरि थींदड़ फ़सादनि बाबति पाकिस्तान मुज़ाहिरा पियो कराए। हुकूमत पाकिस्तान भारत जे अंदरूनी मामलनि में दस्त अंदाज़ी पई करे। हिकिड़ो नांग मारियाऊं। लाल बख़्श ऐलान कयो त उहो कारनामो मूं कयो आहे ऐं नांग खणी ऑफिसरनि खे ॾेखारे 15 ॾींहंनि जी माफ़ी वठी आयो। 2/9/80 अॼु अरब मुलाक़ात कई। मेवो ऐं मग़ज़नूं आंदाई। लाखो जेल में आहे। ॾिसिजे थो त कोर्टूं वरी नज़रबंदीअ जा मामला ॿुधनि पयूं। अमरीकी सहाफ़ियुनि हेनरी गेल्स ऐं विलियम डी जे किताब मां टुकड़ा नोट कयमि। राति ॾाढी ख़राबु गुज़री। सुप्रिंटेंडेंट खे लेटर लिखियुमि त मुंहिंजे इलाज लाइ फिज़िशियन ऐं ॾंदनि जो डॉक्टर घुरायो। रुॻियूं सखिड़ियूं कूड़ जूं लिख पढ़ूं न हलायो। छा मुल्क जा नवां मालिक वाकई सम्झनि था त हिननि अज़ियतुनि ऐं पीड़ाउनि जे करे या पंहिंजे साह जे डप खां सभु माण्हू संदनि अॻियां घिसी करे पंहिंजे वतन ऐं क़ौम जे अवाम खे लॼाईंदा? अॻे जे भेट में हाणे उहो इम्कान वधियल नज़र अचे थो त हाई कोर्ट शायदि मूंखे अदालत में घुराए। हाणे ग़ालिब इम्कान उहो थो ॾिसिजे। पेंसिलूं खुटी वियूं आहिनि। जेल जी डॉक्टर जो को पतो कोन्हे। जे मुंहिंजी सिहत कुझु ठीकु थी पवे त पोइ भायां थो त ॿियनि कमनि में बि सणाई थी पवंदी। डॉक्टर अचे त चवांसि त मूंखे एविल ऐं ॿियूं उन क़िस्म जूं गोरियूं ऐं दवाऊं भाए कोन थियूं पवनि। सुभाणे ड्यूराबोलिन सुई हणाइणु घुरिजे। को तख़लीक़ी कमु कए केॾा ज़माना थी विया आहिनि। केॾी न कयास ऐं शर्म जोगी ॻाल्हि आहे। 4/9/1980 सुई हणायमि। सुप्रिंटेंडेंट सां मिलियुसि। खेसि पंहिंजे बीमारीअ जो वाक़ियो सही ऐं कारगर इलाज कराइण लाइ चयुमि। मुंहिंजी रिट IG खे मोकिली वई आहे। मथो ई रुलाए छॾियाऊंसि। 2-3 ॾींहंनि खां तबियत कुझु क़ाबिल बर्दाश्त आहे। अवामी तहरीक जो आइन ऐं मंशूर पढ़ियुमि ऐं उन ते कमु कयुमि। ख़ुशी थी। उमेद त लखाने ऐं लतीफ़ वारनि जे केसनि ते बि कमु करे सघंदुसि। सणाई थी पवंदी। किताब कोन्हनि, ॾाढी रुकावट आहे। उहा बि मालूम थियो आहे त डॉक्टर वटि कननि जी घुर्बल दवा कान्हे। ॿी किथां बि नथी मिले। हर तरह जी कोशिशि नाकाम थी आहे। अख़बारूं लिखनि थियूं त अफ़गान मुजाहिदीन खे दॿाइण लाइ नई हिकमत अमली ठाही वई आहे। ईरान जी वज़ारत अञा बि कान ठही आहे। शाम ऐं लिबिया पाण में गॾिजण जूं ख़बरूं पिया कनि। कननि जी घुर्बल दवा रेडियो।